सिंध हाई कोर्ट में कमंद जो फी मण अघु मुक़रर करण ऐं शुगर मिल्स हलाइण बाबति दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। केन कमिश्नर जो चवणु आहे त बोर्ड जी मीटिंग जल्द थींदी जंहिंमें क़ीमत मुक़रर कई वेंदी। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस चयो त अवां रुगो मीटिंग्स ही कंदा आहियो या ॿियो को कम बि कंदा आहियो। हिकु हफ़्ते अंदरि क्रशिंग शुरू करायो न त तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। 3 नवंबर ताईं क़ीमत मुक़रर करण जो वक़्तु ॾिनो वञे। केन कमिश्नर पारां अदालत खां मोहलत तलब कई वई। अदालत जो चवणो त का बि मोहलत न मिलंदी। अवां जे सरबराहनि खे घुराईंदासीं, अॼु ई फ़ैसिलो जारी कंदासीं, जंहिंखे हुकुम ॾियणो हूंदो ॾींदासीं। अदालत तरफ़ां इहे रिमार्क्स न विया आहिनि। नज़ीर मेमण खां तफ़सील मालूम कयूं था। नज़ीर, आगाह कजो, अञा ताईं कमंद जी पीड़ाई शुरू नाहे थी सघी ऐं फ़ी मण जी क़ीमत बि मुक़रर नाहे थी सघी। अदालत कावड़ जो इज़हार कयो आहे। सिंध हाई कोर्ट में जो कमन फी मण मुक़रर करण ऐं 1 अक्टूबर खां शुगर मिलूं हलाइण बाबति जेका दरख़्वास्त आहे उनजी ॿुधणी थी आहे। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ारनि जो जेको वकील आहे उन अदालत खे ॿुधायो त 1 अक्टूबर खां सीज़न शुरू थी चुकी आहे, लेकिन अञा ताईं जेका आहे उहो क़ीमत मुक़रर नाहे कई वई। केन कमिश्नर चयो त जल्द जेको आहे बोर्ड जो इजलास थींदो, जंहिंमें जो क़ीमत आहे उहा मुक़रर कई वेंदी। जंहिंते चीफ जस्टिस सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त तव्हां माण्हू सिर्फ़ु जेके आहिनि गॾिजाणियूं कंदा आहियो या ॿियो को बि कमु कंदा आहियो, हिकु हफ़्ते अंदरि केसिंग शुरू करियो, न त तौहीनी अदालत जेका आहे कार्रवाई शुरू कंदासीं। जंहिं ते केन कमिश्नर चयो त 3 नवंबर ताईं क़ीमत मुक़रर करण जो वक़्तु आहे, असांखे मोहलत ॾियो। चीफ जस्टिस चयो त का बि मोहलत न आहे, तव्हांजे सरदार खे बि हिते असां घुराईंदासीं। अॼु जेको आहे फ़ैसिलो कंदासीं, जंहिंखे हुकुम ॾियणो हूंदो उहो असां ॾींदासीं। जंहिं ते दरख़्वास्त गुज़ार चयो त सिंध में बोर सबबि जेको आहे फसल मुकमल तबाह थी विया आहिनि। ख़ासि करे चांवर मकई जा फसल जेके आहिनि उहे तबाह थी विया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में सिंध हुकूमत जेको आहे उहो कणिक जो अघु 4000 रुपया फ़ी मण मुक़रर करे छॾियो आहे। जॾहिं त बोर जो जेको पाणी आहे उहो घटि थियण बैदि कणिक जी जेका पोख आहे उहा शुरू कई वेंदी। दरख़्वास्त गुज़ार चयो त कमनि जो फसल तयारु आहे, पर हुनजो जेको अघु आहे उहो मुक़रर नाहे कयो वियो। न ई शुगर मिल हलाइण जो को बि नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार अदालत खे ॿुधायो त कानून मूजिबि जेको आहे उहो सिंध में शुगर मिलूं 1 अक्टूबर ते हलणु घुरिजनि, पर उन खां अॻु जेको आहे कमनि जो अघु मुक़रर कयो वञे। दरख़्वास्त गुज़ार चयो त सिंध हुकूमत खे फौरी तौरु जेको आहे कमनि मुक़रर करे शुगर मिलूं हलाइण जो हुकुम ॾिनो वञे। उन सिलसिले में चीफ जस्टिस सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त जेका आहे का बि मोहलत न मिलंदी ऐं अॼु ई असीं फ़ैसिलो जारी कंदासीं, जंहिंखे हुकुम ॾियणो हूंदो उहो ॾींदासीं। उन सिलसिले में सिंध हाई कोर्ट में ॿुधणी आहे। वाज़े आहे त अॼु जेको आहे केन कमिश्नर ऐं अघु जेको आहे कमनि जो मुक़रर करण बाबति जेको फ़ैसिलो आहे उहो अॼु कंहिं बि वक़्तु जेको आहे अची सघे। नज़ीर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।